जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं करमपुर भरिसां इंडस हाईवे मीर बगन खान लाड़े वटि। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 25 ॾींहं पहिरियां नामालूम हथियारबंदनि पारां नौजवान अब्दुर्रहमान जाफ़री खे करमपुर थाणे जी हद मां अगवा कयो वियो हो। वारसनि जे मुसलसल एहतिजाज बावजूदि हिन वक़्तु ताईं करमपुर पुलिस मुगी नौजवान खे बाज़ाब न कराए सघी आहे। मुगी जी बाज़ाबी लाइ वारसनि पारां हिकु दफ़ो ॿीहर इंडस हाईवे ते जेको आहे धरणो हयो आहे। इन हवाले सां अचो त असां वारसनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। तव्हांजो ये 22 ॾींहं थिया हूंदा जो ये 5 ॾींहं थिया हूंदा, महीनो खनि थियो हूंदो। अच्छा, छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो असांखे वापसि कराए ॾियनि। अच्छा, हा, जो मुतालबो इहो आहे त मूवी खे तक़रीबन महीने जे लॻभॻि थियो आहे। पुलिस जे नाली जे करे असां रोड ब्लॉक कयो। पुलिस अॻे चकर बि रोड ब्लॉक कयोसीं। पुलिस इहा ई ॻाल्हि कयो त असांखे हफ़्ते जी तव्हांजे साम्हूं इहा मुआइदो थियो त मोहलत ॾियो। उन खां बावजूदि उन खे बि 20 ॾींहं थिया आहिनि, कोई पुलिस रिस्पॉन्स न ॾिनो आहे। उन जे करे असां रोड ब्लॉक कयो आहे। जेतिरे ताईं मुगवी आज़ादु न थींदो तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मुगी अब्दुर्रहमान जाफ़री के 14 तारीख़ ते अगले महीने जे PS करमपुर खां 2.5 किलोमीटर परे शेर मोहम्मद खान लाड़े में अगवा कयो वियो, जंहिंजो बर वक़्तु असां पहिरियां खयासीं। जंहिंमें मोटरसाइकिल हिकिड़े जवाबदार खसेसीं, 2 जवाबदार कंहिं ॻोठ में घिरिया। सूबेदार खे बि चएसीं, सूबेदार बरहाल उन्हनि ते पियो कोन। 2 ॾींहं ते आसिरो ॾिनो। 2 ॾींहंनि में तव्हांखे ॾियूं था। 21 तारीख़ ते असां रोड ब्लॉक कयोसीं हिन ई जॻह ते। 21 तारीख़ खां पोइ शाम जो मेन जेको जवाबदार आहे उहो असां शबीराबाद थाणे जे हद मां वञी गिरफ़्तार करे पुलिस खे ॾिनो आहे। पुलिस जेके बि जवाबदार हुया उन्हनि जा नाला बि ॾिनई। बहरहाल हिन टाइम ताईं वञण जे लाइ तयारु कोन्हे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त SHO मिली भगत कयूं उन्हनि सां बीठो आहे। जेसि ताईं असांजो मुतालबो इहो ई आहे त SHO बदिली न थींदो करमपुर वारो, तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो ऐं कैंप हणी वेही रहंदासीं। जेतिरो बि टाइम लॻे मुगवी खे बाज़ाब कराए हिते न पुॼाईंदा रोड कोन खोलींदासीं। मुगी अब्दुर्रहमान जाफ़री जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे अगवा ते लॻभॻि महीनो थियण वारो आहे। हिन वक़्तु ताईं हद जी करमपुर पुलिस असांजे जेको आहे नौजवान खे बाज़ाब कराइण में नाकाम वई आहे ऐं उन्हनि इहो बि इल्ज़ाम हयो आहे त करमपुर पुलिस नौजवान खे बाज़ाब कराइण में संजीदा बिल्कुलु न आहे। उन्हनि इहो चितार ॾिनो त जेसि ताईं असांजो मुगी नौजवान अब्दुर्रहमान जाफ़री खे बाज़ाब न कराए वेंदो तेसि ताईं इंडस हाईवे ते धरणो जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़ करमपुर।